अमल नथा थियनि सलात घणी पढ़ मदीने जे साईं ते सलात घणी पढ़ कल्ब खे बि अछो कंदई कम बि पाण ई थींदई इहा सलात हिकिड़े ॾींहुं खणी सरकार वटि पाण ई पुॼाई वई दुनिया रहण जी जाइ नथी अहिड़ो टाइम ईंदो जीअं अॼु मुक़ामनि जे भरिसां लंघिया था वञूं त इहे ॾिसूं था त हवा इहे पिया आहिनि सुभाणे हर कंहिंजो वारो ईंदो पर उते अकेलो न हूंदई अल्लाह जी रहमत बि गॾु हूंदई महबूब बि गॾु हूंदई तंहिंजे करे इहो अॼु पंहिंजे दिलि में नंढा वॾा कुराड़ा जवान पको अहद कयो निमाज़ मूंखे छॾणी न आहे छा बि थिए निमाज़ मूंखे छॾणी न आहे अल्लाह तौफ़ीक़ ॾे त निमाज़ पढ़ा ॿियो तस्बीह हुजई माण्हुनि जे मेणनि जो ख़्यालु ई न कर साईं ॿुधल साईं जी ॻाल्हि वांगुरु पंहिंजे महबूब खे चए थो त महबूब तुंहिंजे करे मूंखे माण्हू मेणा था ॾियनि पर इहे मेणा गल पाता माए करे गहणा हाणे गल में गहणा औरतूं पाईंदियूं हिन ज़ेवर त हिक हिक खे ॾेखारींदियूं त हेड़ा मुंहिंजा ज़ेवर अथव ए आशिक़ महबूब जे सदके मेणा मिलनि था उन्हनि खे ज़ेवर कयूं पायूं अथव पिया मेणा ॾियनि इहे असांजे हिकिड़े कम जा आहिनि सलाद शरीफ़ घणी 5 वक़्त निमाज़ इंशा अल्लाह ताला हिन मीलाद शरीफ़ खां ॿिए मीलाद शरीफ़ में जेके वेठा आहियो जे ईअं कयो न त पोइ ॿिए मीलाद शरीफ़ में तव्हां पाण शाहिदी ॾींदव असां तव्हां खां पुछण जी ज़रूरत बि कान्हे हाणे दुआ घुरो छो कुझु कमज़ोरी आहे तूं हिकिड़ो पाणी जो गिलास ऐं कंहिंखे प्यार मीलाद थी ॾिए सुभान अल्लाह